एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन शहर में मोटरसाइकिलुनि जे चोरी जी शिकायतुनि जो नोटिस वठंदे एसएचओ सांगड़ के कार्रवाई जा हुकुम जारी कया। इन सिलसिले में एसएचओ सांगड़ सनाउल्ला पावर पंहिंजी टीम सां गॾु शहर मां मोटरसाइकिल चोरी कंदड़ गैंग जे सरबराह मोहम्मद अमीन शर खे गिरफ़्तार करे वरितो। गैंग वटां चोरी कयल 5 मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं। गैंग जे सरबराह मोहम्मद अमीन शर वटां वारदातुनि में इस्तेमाल थींदड़ हिक टीटी पिस्टल ऐं हिक लोह जी मास्टर चाबी भी हथ कई वई आहे, जेका हर क़िस्म जी मोटरसाइकिलुनि जा ताला तोड़ण में इस्तेमाल थींदी हुई। जवाबदार ख़िलाफ़ सिंध आर्म्स एक्ट तहत सांगड़ थाणे ते हिक अलॻि केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त संदसि हिक साथी मोहम्मद सिद्दीक़ वसाण खे अॻु ई जेल मोकिलियो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची